ठठो मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर जावेद मेमण मूजिब पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जी अॻुवाण सेनेट जी अॻूणी मेंबर ऐं अॻूणी सूबाई वज़ीर ससुई पलीजो जी मकली में सीनियर सहाफ़ी ऐं ठठो प्रेस क्लब जे बानी अब्दुल लतीफ़ मेमण ऐं नंगर पब्लिक प्रेस क्लब ठठो जे सदर जावेद लतीफ़ मेमण जे घर आमद, जिते सीनियर सहाफ़ी अब्दुल लतीफ़ मेमण जे फर्ज़ंद ऐं जावेद लतीफ़ मेमण जे नंढे भाउ सहाफ़ी ख़ालिद लतीफ़ मेमण जे वफ़ाई ते तज़ियत ऐं फातिह ख़्वानी कई। ससुई पलीजो जी मरहूम ख़ालिद लतीफ़ जी घरवारी सां पिणु मुलाक़ात, तज़ियत ऐं फातिह ख़्वानी कई ऐं ॾुख जो इज़हार कयो। यादि रहे त कुझु महीना पहिरीं तबियत सही न हुजण सबबि आगा खान इस्पताल में दम धणी दर हवाले कयो हो।